छा 8 अप्रैल ते थियण वारो सिज ग्रहण 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो? छा पूरी दुनिया तारीकी जी लपेट में अची वेंदी? इहे सभ जा सभ दावा कूड़ा साबित थी विया। उत्तर अमेरिका 8 अप्रैल ते पूरी तरह सिज ग्रहण खे मुंहुं ॾियण लाइ तयारी करे रहियो आहे। हीउ अहिड़ो वाक़ियो आहे जंहिंजो साइंसदान वॾी बेसब्री सां इंतज़ारु करे रहिया आहिनि। उन सां गॾु सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं अफ़वाहूं पिणु हली रहियूं आहिनि। हिन सिज ग्रहण जे हवाले सां सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा दावा कया पिया वञनि, जिन मां हिकु हीउ बि आहे त हीउ सिज ग्रहण 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो ऐं सॼी दुनिया तारीकी जी लपेट में अची वेंदी। काफ़ी जायुनि ते इहो बि चयो वियो आहे त हिन सिज ग्रहण सां ॾींहुं राति वांगुरु उंधाउ थी वेंदो। इन्हनि अफ़वाहनि सां माण्हुनि में काफ़ी इंतशार फैलायो पियो वञे। अमेरिका जी ख़लाई एजेंसी नासा जे हिकु बयान तहत 8 अप्रैल ते सिज ग्रहण उत्तर अमेरिका में ॾिठो वेंदो ऐं मैक्सिको कैनेडा में हिन सिज ग्रहण खे लंघंदे ॾिठो वेंदो। इहो बि ग़लति आहे त पूरी दुनिया हिन सिज ग्रहण सां तारीकी जी लपेट में अची वेंदी। नासा जे साइंसदाननि जो चवणु आहे त हिन सिज ग्रहण सबबि ऊंधाई न थींदी, आसमान कारो न थींदो। हा, सिज ग्रहण सबबि सिज जी रोशनी घटिजी वेंदी, पर रोशनी मुकमल तरह ग़ाइब न थींदी। नासा वारनि जो चवणु आहे त हिन सिज ग्रहण जो वक़्तु 4 मिंट 28 सेकंड हूंदो। मुख़्तलिफ़ अफ़वाहनि खे नासा रद्द कंदे चयो आहे त हिन सिज ग्रहण में सफ़र करणु कमु करण सां को बि फ़र्क़ु न पवंदो। सिर्फ़ु इहो चयो आहे त हिन सिज ग्रहण खे बिना चश्मे या एक्सरे जे न ॾिठो वञे।